अल्लाह रहमत जी नज़र करे। दावत इस्लामी माशाअल्लाह साईं त ॼाणियो था त तक़रीबन 80 डिपार्टमेंट्स में कम करे पई ऐं हुन 80 डिपार्टमेंट्स के आउं पंहिंजी इस्तिलाह में थोड़ा समझाइण जे लाइ आसान करियां त 3 सेगमेंट्स आहिनि जंहिंमें दावत इस्लामी बुनियादी तौर ते अहम तरीन कम करे पई। असांजा 80 डिपार्टमेंट हिन 3 सेगमेंट्स में हिन 3 प्लेटफॉर्म्स ते गोया के तक़सीम आहिनि। पहिरियों प्लेटफॉर्म कैरेक्टर बिल्डिंग आहे। इस्लाह मुआशरा जे लाइ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ही मदनी काफ़िलनि जो सफ़र, ही नेक आमाल जी तरकीब, ही दरस फैज़ान सुन्नत, ही फजर में मुसलमाननि खे जाॻाइण, ही इलाक़ाई दौरा बराई नेकी जी दावत, ही इज्तिमात, ही हफ़्तावार इज्तिमात, ही मदनी मुज़ाकरा, ही सभु कैरेक्टर बिल्डिंग जी तरकीब में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अचे थो। ऐं हिन ई कैरेक्टर बिल्डिंग जे लाइ माशाअल्लाह अज़्ज़ व जल मीडिया जो इस्तेमालु, सोशल मीडिया जो इस्तेमालु, इलेक्ट्रॉनिक मीडिया जो इस्तेमालु, ही सभु अल्हम्दुलिल्लाह हिन में अचे थो। ॿियो जेको सेगमेंट आहे उहो एजुकेशन जो सेगमेंट आहे। त जहालत जे अंधेरे खां इल्म जी रोशनी जी तरफ़ जेको दावत इस्लामी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सफ़र करायो आहे, ही तारीख़ में पंहिंजी मिसाल पाण आहे त हिकिड़े प्लेटफॉर्म जे हेठां माशाअल्लाह अज़्ज़ व जल एतिरा क़ुरान करीम जा इतारा, एतिरा दरसे निज़ामीअ जा इतारा, एतिरा स्कूल ऐं माशाअल्लाह डिस्टेंस लर्निंग जा इदारा, ही पंहिंजी मिसाल पाण आहे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हिन वक़्तु कमोबेश 8.5 लख जे क़रीब 8.5 लख जे क़रीब स्टूडेंट्स 2-2.5 सालनि जे ॿार खां वठी ऐं अल्हम्दुलिल्लाह 60 साल जे ज़ईफ़ ताईं बि माशाअल्लाह असांजे इदारनि में इस्लामी भाइर क़ुरान करीम जी तालीम हासिल कनि पिया, दरसे निज़ामी जी तालीम हासिल पर दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में डिस्टेंस लर्निंग जे तरकीब में फैज़ान ऑनलाइन अकेडमी जे तहत तालीम हासिल कनि पिया। दारुल मदीना जे ज़रिए एकेडमिक एजुकेशन प्लस अल्हम्दुलिल्लाह शरिया अप्लाइंस जेको स्कूलिंग जी तरकीब आहे उहे सूरत ठहे पई। त 8.5 लख जे क़रीब स्टूडेंट आहिनि। त इहो ॿियो सेगमेंट आहे जेको एजुकेशन ते कमु करे पियो। टियों सेगमेंट जेको वेलफेयर जो तरकीब ठाहे पियो ऐं बिलख़ुसूस जंहिंखे अवां ॾिसंदा हूंदा त कोविड में अल्हम्दुलिल्लाह हिन शोबे खे असां स्पेशल हाईलाइट कयो। शोबो त पहिरीं बि ठहियलु यादि हुजे तव्हांखे 2005 में जॾहिं ज़लज़लो आयो कश्मीर में, ओॾी महिल बि अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी वेलफेयर जो कमु कयो ऐं हिन खां पोइ वक़्तन फ़वक़्तन जीअं औरंगिया जे मुसलमाननि ते आज़माइश आई त ओॾी महिल असां कमु कयो। हिंद में हिकिड़े दफ़ा आज़माइश आई, हुते असांजे आशिक़ाने रसूल कमु कयो। हीअं ई कोविड में जेकी आज़माइश आई ऐं अहिड़ी आज़माइश अल्लाह तबारक व ताला वरी कंहिंखे न ॾेखारे। आउं चवां थो त ज़मीन जो लोॾ हुजे या ख़ुदा न ख़ास्ता किथे आयल ॿोॾ हुजे, दावत इस्लामीअ जो FGRF डिपार्टमेंट मुसलमाननि जी ख़ैर खाई जे लाइ, दिलजोई जे लाइ मौजूदु आहे। अंदरूने सिंध में जेको पुठियनि अरसनि में ॿोॾ आई, सैलाब आयो, हिन में दावत इस्लामी जेको कमु कयो। कराची में जेके बारिशूं आयूं हुननि में जेके दावत इस्लामी कमु कयो। कराची जे अतराफ़ में जेके ॻोठनि में केतिरी तकलीफ़ आई, इस्लामी भाइर पाणीअ में अंदरि दाख़िल थी मानी पिया पहुचाइनि, हुते इस्लामी भाइरनि जी दिलि जो इहा सामान पिया कनि। केतिरनि ई ॻोठनि खे मोई तव्हां विज़िट कयो यादि हुजे निगरान शुरा स्पेशल टास्क ॾेई मोकिलियो ऐं असां वियासीं। ऐं माशाअल्लाह हींअर बि सहराए थर में जेके पंहिंजा प्रोजेक्ट हलनि पिया, अंदरूने सिंध में जेको अल्हम्दुलिल्लाह मॉडल जो विलेज जो प्रोजेक्ट हले पियो, अंदरूने बलोचिस्तान में जेको प्रोजेक्ट हले पियो, हीअं ई ज़लज़लो जेको आयो सीरिया में, तुर्किया में, उन में जेको दावत इस्लामी कमु कयो आहे उहो पंहिंजी मिसाल पाण आहे।